अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। अॼोकी क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असांजी सिंधीअ पटी जी सीरीज़ में आवाज़ आहे अलफ वा नून ज़बर आऊं। अलफ वा नून ज़बर आऊं। हिते चार शयूं अलफ वाफ नून, पोइ गॾु पढ़ंदासीं ज़बर। अलफ वा नून ज़बर आऊं। अलफ वा नून ज़बर आऊं। बे वा नून ज़बर बाऊं। बे वा नून ज़बर बाऊं। भे वा नून ज़बर भाऊं। ते वा नून ज़बर ताऊं। थे वा नून ज़बर थाऊं। ते वा नून ज़बर टाऊं। ठे वा नून ज़बर ठाऊं। से वा नून ज़बर साऊं। पे वा नून ज़बर पाऊं। जीम वा नून ज़बर जाऊं। जे वा नून ज़बर जाऊं। झे वा नून ज़बर झाऊं। ने वा नून ज़बर न्याऊं। चे वा नून ज़बर चाऊं। छे वा नून ज़बर छाऊं। हे वा नून ज़बर हाऊं। खाए वा नून ज़बर खाऊं। दाल वा नून ज़बर दाऊं। धाल वा नून ज़बर धाऊं। डे वा नून ज़बर डाऊं। डे वा नून ज़बर डाऊं। ढे वा नून ज़बर ढाऊं। जे वा नून ज़बर जाऊं। रे वा नून ज़बर राऊं। रे वा नून ज़बर राऊं। जे वा नून ज़बर जाऊं। सीन वा नून ज़बर साऊं। शीन वा नून ज़बर शाऊं। स्वाद वा नून ज़बर साऊं। ज़्वाद वा नून ज़बर जाऊं। तोए वा नून ज़बर ताऊं। ज़ोए वा नून ज़बर जाऊं। आइन वा ज़बर आइन वा नून ज़बर आऊं। गाइन वा नून ज़बर गाऊं। फे वा नून ज़बर फाऊं। फे वा नून ज़बर फाऊं। काफ कलम काफ वा नून ज़बर काऊं। काफ कुत्तो काफ वा नून ज़बर काऊं। खे वा नून ज़बर खाऊं। गाफ वा नून ज़बर गाऊं। गे वा नून ज़बर गाऊं। घे वा नून ज़बर घाऊं। ङे वा नून ज़बर ङाऊं। लाम वा नून ज़बर लाऊं। मीम वा नून ज़बर माऊं। नून वा नून ज़बर नाऊं। णे वा नून ज़बर णाऊं। वाफ वा नून ज़बर वाऊं। हे वा नून ज़बर हाऊं। हमज़ो खाली हमज़ो वा नून ज़बर आऊं। ये यको ये वा नून ज़बर यऊं। त हाणे हिते पाण कंहिं बि अखर सां गॾु वाफ वाडो नून नथ मिलाइण खां पोइ ज़बर जो इज़ाफ़ो करे हिकिड़ो अखर ठाही रहिया आहियूं। ये वा नून ज़बर यऊं। त प्यारा ॿारो, ये हुआ आवाज़ अलफ वा नून ज़बर आऊं। बे वा नून ज़बर बाऊं। पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारियो, सिंधी पढ़ायो। महिरबानी।